ॾिसो सिहत सां गॾु इहे दिमाग़ी इंटरटेनमेंट्स प्लस एनवायरमेंट इहे सभु गॾु हूंदियूं आहिनि। इलाज पंहिंजी जॻह ते यानी 50% जेको इलाज आहे इहो आहे त एनवायरमेंट सुठी हुजणु घुरिजे, गुलकारी हुजणु घुरिजे, वण हुजणु घुरिजनि, सावक सब्ज़ इलाइक़ा हुजणु घुरिजनि त उन माण्हुनि खे सुकून ईंदो आहे ऐं सुकून सां ई पोइ बीमारियूं बि घटि थींदियूं आहिनि। तंहिं करे हीअ एक्टिविटीज़ हुजनि प्लस जेका पढ़ाई बि आहे न, एजुकेशन आहे, उहो ॿारनि जो इंट्रस्ट वधंदो आहे ऐं उनखे इहे ख़बर पवंदी आहे। सभु स्कूल जा शागिर्द आया हिते, जो रानीपुर खां, खोड़नि खां या ॿियनि स्कूलनि खां हिते आया, उहो ॾाढो इंजॉय कयो। मां ॾिसां पियो हिनखे त ॾाढो ख़ुशि आहे ॿार बि, ऐं इहे एक्टिविटीज़ थींदियूं रहनि ऐं असांजो शहर हाणे तमामु अॻिते वधी रहियो आहे ऐं उन में असां सभिनी खे अॻिते अचणु घुरिजे। प्रोग्राम खे कंटिन्यू कंदे असां सां गॾु हिते हुसैन तबस्सुम जेको आर्टिस्ट आहे, जंहिं पंहिंजे हथ जे हुनर सां कणिक जी तीलियुनि सां मुख़्तलिफ़ क़िस्म जी ख़ूबसूरत तस्वीरूं पिणु तयारु कयूं आहिनि। अचो त हिन खां पुछंदासीं इन्हनि जो छा चवणु आहे। हीउ जेको फ़न तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो कणिक जी तीलीअ मां तयारु थियल आहे। हीअ जेके बि तस्वीरूं आहिनि इहे कणिक जी तीलीअ मां तयारु थियल आहिनि ऐं कणिक जी तीलीअ मां सिंध तोड़े पाकिस्तान जे सियासी, समाजी, मज़हबी, अदबी शख़्सियतुनि जा पोर्ट्रेट ठाहिया आहिनि ऐं काफ़ी जेके आहिनि माण्हू फ़न खे चाहींदड़ जेके आहिनि पंहिंजे प्यारनि लाइ पिणु तोहफ़ा तयारु कराईंदा आहिनि। इन फ़न खे काफ़ी सारी पज़ीराई मिली आहे ऐं अहिड़ा इवेंट जेके थियनि था उन में काफ़ी अहिड़ा माण्हू अचनि था जेके फ़न जा क़दुरदान आहिनि ऐं ॾाढी ख़ुशी महसूसु थिए थी जो हिन फ़न जो क़दुरु थिए थो। सभ खां पहिरियां ई त आउं आवाज़ टीवी जो तमामु ॾाढो मशहूरु आहियां ऐं जिन सिंध सुञाण गंबड़ जे तरफ़ां जेको हीउ प्रोग्राम रखियो वियो, मूंखे घुमी करे तमामु ॾाढो बहितरीनु बेहदि हिकिड़ो असां लुत्फ़ु अंदोज़ बि थियासीं ऐं जंहिंमें हिन में स्कूल जे शागिर्दनि, थोरी शागिर्दाणियुनि साइंसी, हुनरी ऐं जेके बि शयूं उन्हनि जेके हिते रखियूं मॉडल पेश कया उहे तारीफ़ जे लाइक़ु आहिनि ऐं उन्हनि इदारनि जे सरवाण जेके हुआ उन्हनि पंहिंजनि टीचर्स जिन शागिर्दनि खे महिनत ऐं मुशक़त करे हीअ जेके मॉडल तयारु करे रखाया उहे ॾिसण वटां हुआ ऐं ही गंबड़ जे तारीख़ में ही पहिरियों दफ़ो आहे जो अहिड़ो प्रोग्राम थियो आहे ऐं असांजे भाउ हुसैन तबस्सुम जे पारां जेके कणिक जी तीलियुनि सां तस्वीरूं ठाहियूं आहिनि, उन असांजी बि तस्वीर ठाही आहे ऐं असांजे कुझु पीढ़ी प्यारनि जूं बि उन तस्वीरूं ठाहियूं आहिनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी उन पंहिंजे हुनर खे हिते रखियो ऐं दोस्तनि उन जे हुनर खे ॾिसी करे उनखे लाइक कयो आहे ऐं उनखे एप्रिशिएट कनि था।